बिरासिटी में खबर ईंदड़ बिरासिटी ऐं आसपास गैस्ट्रो जो मर्ज़ वबाई सूरत इख्तियार करे वियो। बिरासिटी जे ॻोठ जाड़ो सोलंकी में एक ही घर जा 3 भाती जिन में मासूम बारड़ी तस्मीना सोलंकी, शहबाज सोलंकी ऐं औरत नसीम ज़ाल हिज़बुल्ला सोलंकी गैस्ट्रो मर्ज़ में मुब्तला थी विया आहिनि। उन सिलसिले में संदन वारसनि मज़हर सोलंकी ॿुधायो त असांजे ॻोठ में गैस्ट्रो जो मर्ज़ वधी वियो आहे। सॼे ॻोठ में 30 खां वधीक बारड़ा औरतूं तोड़े मर्द मूज़ी मर्ज़ में वरतल आहिनि, जॾहिं त सिहत खाते पारां के बि उपाउ नाहिनि वरिता। एतिरे हद ताईं मर्ज़ में इज़ाफ़ो थियण बावजूद का बि सिहत खाते जी टीम कंहिं बि ॻोठ में नाहे पहुती। असां पंहिंजी मदद पाण तहत इलाज कराए रहिया आहियूं। हिननि चयो त गरीब मिसकीन ऐं इलाइक़े अंदर सिहत खाते जूं टीमूं मोकिले गैस्ट्रो मर्ज़ ते कंट्रोल कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।